अस्सलामुअलैकुम दोस्तों ही कहानी आहे चालाक चोर ऐं ज़ालिम बादशाह जी। सिंध जी क़दीम सरज़मीन ते हिकु अहिड़ी सल्तनत हुई जिते महलनि जूं दीवारूं सोन सां सजायल हुयूं, पर उन्हनि जे छांव हेठि रहंदड़ माण्हू बुख, ख़ौफ़ ऐं नाइंसाफ़ी में जीअंदा हुआ। उन सल्तनत जो बादशाह ताक़तवर हो, पर दिलि जो अंधो। रैयत संदसि नाले खां ई कंध झुकाए हलंदी हुई। बादशाह जो कानून रुॻो अमीरनि लाइ हो, ग़रीबनि लाइ रुॻो सज़ा। जेको सवाल करे सो क़ैद, जेको सच ॻाल्हाए सो गुम। उन शहर जे तंग घटी में हिकु नौजवान रहंदो हो जंहिंजो नालो कामिल हो। माण्हू खेसि चोर चवंदा हुआ, पर कामिल चोरी लालच लाइ न, पर इंसाफ़ लाइ कंदो हो। हू राति जी ऊंदाही में फ़क़ति उन्हनि जे घरनि जा ताला खोलींदो हो जेके ॾींहं जो माण्हुनि जे हक़नि ते धाड़ा हणंदा हुआ। कामिल नंढपण में पंहिंजो पीउ बादशाह जे सिपाहियुनि हथां विञायो हो। संदसि पीउ सिर्फ़ु उहो चयो हो, टैक्स वधीक आहे, असां ग़रीब आहियूं। उहे लफ़्ज़ संदसि ज़िंदगी जे आख़िरी बणिजी विया। उन ॾींहं खां कामिल फ़ैसिलो कयो त हू ज़ुल्म जे साम्हूं झुकंदो न। हिकु राति शहर में ऐलान थियो त बादशाह महल जे ख़ज़ाने में हिकु नायाबु हीरो रखायो आहे। उहो हीरो जेको सभई ग़रीबनि जी बुख सां ख़रीद कयो वियो हो। कामिल उहा ॻाल्हि ॿुधी ख़ामोश न रहियो। राति जो चंड लिकी वियो ऐं शहर ते ऊंदहि छाइजी वई। कामिल भितियुनि ते पाछे वांगुरु हलियो, सिपाहियुनि जे अखियुनि खां बचंदो महल में दाख़िल थियो। ख़ज़ाने में पहुची हुन हीरो हथ में खयो, पर साॻिए वक़्तु संदसि दिलि ॾकणु लॻी। छा ही रुॻो चोरी आहे या तारीख़ बदिलजण वारी घड़ी? हू दीवार ते लिखणु विसारे न सघियो, ज़ुल्म सां गॾु कयल दौलत हमेशह बर्बाद थींदी आहे। सुबुह जो दरबार में हंगामा मची विया। बादशाह गुस्से में तलवार खणी चीखियो ऐं चयाईं, जेसिताईं चोर न मिलंदो शहर खे सज़ा मिलंदी। बेगुनाह माण्हू पकड़िया विया, जेल भरिजण लॻा। कामिल ॾिठो त संदसि ख़ामोशी माण्हुनि लाइ वधीक मुसीबत बणिजी रही आहे। उन ॾींहुं हिन ख़तरनाक फ़ैसिलो कयो। ॿिए ॾींहुं हू दरबार में हिकु फ़क़ीर जे रूप में दाख़िल थियो। कंहिं बि सुञातो न। बादशाह जॾहिं खेसि ॾिठो त तंज़ कंदे चयाईं, ए फ़क़ीर, तूं बि चोर खे ॾिठो आहे छा? कामिल वाराणियो, हा, मूं चोर खे ॾिठो आहे। बादशाह तकिड़ो पुछियो, केरु? कामिल सिधी निगाह सां चयो, उहो जेको रैयत जे हक़नि खे फुरे थो। दरबार में साह ॼण त बीह रहियो। वज़ीर कंध झुकाए बीह रहिया। सिपाहियुनि जूं अखियूं बि हेठि थी वियूं। उहे लफ़्ज़ बादशाह जे दिलि में खंजर वांगुरु लॻा। उन राति बादशाह खे निंड न आई। ख़्वाब में उन पाण खे ख़ाली तख़्त ते वेठो ॾिठो। हेठि रैयत जो समुंड बीठो हो ऐं हर आवाज़ पुछी रहियो हो, असांजो ॾोह छा हो? सुबुह जो बादशाह हुकुम ॾिनो त सभु बेगुनाह क़ैदी आज़ादु कया वञनि। हुन कामिल खे सॾाए चयो, तूं चोर न, मुंहिंजो आईनो आहीं। बादशाह ज़ुल्म छॾे ॾिनो, टैक्स घटाया ऐं महल जो ख़ज़ानो ग़रीबनि लाइ खोलियो वियो। कामिल खे सज़ा न मिली, पर इज़त मिली। हू शहर जो मुहाफ़िज़ बणियो, जेको राति जो न, पर ॾींहं जो इंसाफ़ कंदो हो। ऐं सिंध जे माण्हुनि सिखियो, जॾहिं सच दिलेरी सां बीहंदो आहे, तॾहिं तख़्त बि लॾे वेंदा आहिनि। दोस्तों, हीअ असांजी अॼु जी कहाणी। उमेदु कयूं था तव्हांखे पसंदि आई हूंदी। जे वीडियो पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक कयो ऐं वधि खां वधि पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो। जेकॾहिं चैनल ते नया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारना। मिलंदासीं हिकु नई वीडियो सां। तेसीं ताईं रखो पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़।